नाम सत्य एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभम गुर प्रसाद जप। सुखमनी साहब जो 119 पद। सुखमनी सदाई सुख देण वाली। वाह वाह मृतक कौं जीवालनहार। मृतक कौं जीवालनहार। भूखे कौं देवत आधार। भूखे कौं देवत आधार। भूखे कौं मृतक कौं जीवालनहार। देवत आधार। बड़ा भूखे कौं देवत आधार। मृतक कौं देवत आधार। मृतक श्री राम। साहिब मुंहिंजो अहिड़ो आहे जेको मृतक में भी जान विझी सघंदो आहे। को प्रभु क्षण में संसार ठाहे तो क्षण में ही ड्राहे सघंदो आहे। हरन भरन जांका नेत्र फोर ड्राहण ऐं ठाहिण। आप ठाहेगा आप ड्राहेगा आपे आप कुंभार। वो साईं उन्हीं साईं जो वरी इस्तेमाल जिन प्यारनि कयो आहे। गुरु नानक साहिब जन जॾहिं जप साहिब जी रचना प्रभु मुख मां ॿोलाई तॾहिं 40 पौड़ियूं ठाहियूं। तो 39 पौड़ी पढ़ियों तो प्राणी गुज़ारे वियो और 40 पौड़ी पढ़ियों तो उथी खड़ो थियो। कई परमात्मा अहिड़ियूं बूटियूं ठाहियूं आहिनि जंहिंजे खाइण सां माण्हू मरी वञे। वरी के अहिड़ियूं बूटियूं बि संजीवनियूं ठाहियूं अथई जंहिंजे वठण सां पोइ मुर्दे में जान अची वञे। श्री राम। केतिरनि फ़क़ीरनि जा अहिड़ा मिसाल आहिनि। रोहड़ी में मोहब शाह फ़क़ीर जंहिंजो मोदी हूंदो हो हिंदू। श्री राम। फ़क़ीरनि जो हमेशह इहो ध्येय रहियो आहे पाण खे कर्ज़ में रखणु। सच्चा साईं सतरामदास साहिब जन साईं कंवरराम साहिब को कंहिं वक़्तु
बाहर भजन जी मनावट में टोली वठी करके रहड़की साहब खां दहरकी स्टेशन ते वेठा आहिनि ट्रेन में वञण जे लाइ। जेसि ताईं अचे ट्रेन, कंहिंमहिल उते उन सभा में साईं कंवरराम खां पुछी विझनि था, कंवर कर्ज़ अथी छा? कंधु हेठि थी वियुसि। सतगुरुनि जॻियूं हमेशह ई अखियूं हेठि करे निम्रता में वेहिजे। अखियुनि में पाणी अची वियुसि। साईं महसूसु कयो त हिनखे कर्ज़ आहे, त कुल्हे ते ईअं झटको ॾेई चइनिसि था, अड़े मोथ रोईंदो, कर्ज़ हूंदो त मन नीवो रहंदो। श्री राम। त फ़क़ीरनि घणनि पाण खे ईअं ई रखियो आहे। मां तव्हांखे बाबा साईं जो ॿुधायो, साईं चोलो छॾियो, बाबा ब्रह्मलीन थिया, 81 रुपया मुरादी पई और 400 रुपया अञा शहर जो ॾियणो हुयो, जेको 4 साल में लाथोसीं था। 60 खां 64 था। राम वाह वाह वाह। गृहस्थी हमेशह पंहिंजी मर्यादा सां हले, मगर संत चोलो इहो आहे जो अचेसि 8 आना त 12 आना ख़र्च करे। संतनि सां लेखे में पवंदो त परमात्मा बि लेखो वरी ॾिसंदो। संत पोयों लाइ न ॾिसंदो, हलाए बाबा जेकी आहे, वरी ॿियो पाण ई ईंदो। श्री राम। त उहो मोदी जो कर्ज़ साईं ते हुयो, पर मतिलबु गुज़ारे वियो त हुनखे पंहिंजा हिंदू भाइर खणी करके शमशान ॾे वञनि पिया, पर चयूं फ़क़ीर जो मोदी हुयो, उन्हनि जो राज़ होसि, जीअं दरबार टिकाणे मंदर जॻहियूं काई झले या के रखी करे मथो टेकाईंदा आहिनि, तीअं हे फ़क़ीर जे तड़ ते वठी आया। उन काई खे रखियो, फ़क़ीर साईं खे ॿुधायो, साईं हे तुंहिंजो मोदी वेंदो पियो थियो। अड़े त ईअं कीअं वेंदो पिया? श्री राम। ईअं असांखे सौदो केरु ॾींदो? हाणे त जवाबु केरु ॾे? न बाबा न, ईअं असां किथे वञणु ॾींदासीं? उथी बाबा उथी। मूंखे वाणे जो नालो ख़्याल में नथो अचे। श्री राम। भाई मूलो शायदि हुयुसि। मूला उथी बाबा। ऐं असां खां हे पुटु घुरंदो हो, अञा उहो ई कोन थियो अथसि। श्री राम। हिनखे पुटु ॼाए, जॾहिं उहो सौदे ॾियण लाइक़ु थिए दुकान ते, पोइ असां हिनखे मोकल ॾींदासीं। कीअं ॾींदासीं? वीचारा सुख ताईं बीठा आहिनि, ॿुधनि पिया साईं मालिक उथी पियो भाई मूलो, वञी पंहिंजे दुकान ते वेठो। बसि ॿियो वरी पंहिंजे घर वञे दुकान ते सौदो ॾींदो आयो। तंहिंखां पोइ पुटु ॼायो, उहो 20 साल जो थियो, दुकान हलाईंदड़ थियो। श्री राम। फ़क़ीर कॾहिं मथो टेकाईं, चईं बाबा बसि पोइ हाणे तोखे मोकल आहे, हाणे तूं रहे त मर्ज़ी आहे, न त हले त हल, बसि असांखे तुंहिंजो। त अलाह वारा साईं जा प्यारा बि छा छा नथा करे सघनि। ही मिसाल खणंदा वञो त घणो थी वेंदो। मथे हलूं, बुखे तो देवत आधार। श्री राम। जेके साईं जे आसरे रहनि था, कीअं साईं उनखे संभाले थो, पाले थो, थोरो रखी ॾिसे। सर्व निधान जांकी दृष्टि माहे, 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 ओ प्रबल के का लहना पाए,
लिखे का लहना पाए, असर निधान जाकी दृष्टि माए, प्रबल लिखे का लहना पाए, सरबन निधान वाला सरबन। श्री राम। सर्व निधान, निधान माना खजाना, निधान सर्व निधान, सभई खजाना प्रभु जे हथ में आहिनि। श्री राम। खजानो कंहिं बि प्रकार जो हुजे पर सुख ॾींदड़ हुजे। श्री राम। खजानो कुछ न सुख ॾींदड़ हुजे। कोई भी खजानो अगर दुख ॾींदड़ आहे त कहिड़ो खजानो आहे? थोड़ो ई हुजे सुख ॾींदड़ हुजे त परमात्मा जो सुखनि जो खजानो आहे। ॾिसो हे जेके बि संसार ठाहियो अथई सभु असांखे सुख ॾियण लाइ आहिनि। छड़ो असां न आहियूं। 84 लख जूणियूं आहिनि। कीअं त ज़रूरु नाहे कई वणनि जा पता न असांखे कौड़ा लॻंदा पर उहो कंहिंजे लाइ त ठाहिया अथनि। उठ खाए थो, ॿियो जनावर खाए थो। श्री राम। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी खुराक ठाही अथई। परमात्मा रसो मया उन में रस रखियो अथई। कहिड़ी शइ कंहिंजे लाइ इस्तेमालु करणी आहे। हरे राम। सॼो टपड़ असांखे ॾेई छॾिया अथई। सर्व निधान जानकी दृष्टि मां। बसि पंहिंजी कृपा करे दृष्टि करे श्री राम। हरे केॾा मिसाल खणंदा वञूं फ़क़ीरनि संतनि जा, छा हुनजी नज़र में आहे। मां थोड़ा संतनि जा मिसाल खणा जल्दी जल्दी में। शहपुर में साईं हरचूराम साहिब, पीरगोठ में साईं कंवरराम जो भजन आहे। संगत जो साईं हलूं, चई हा बाबा, पर साईं भगत साहिब खे वेनती कयूं भरिसां पीरगोठ शहपुर मिली पई आहे, जेकर अचनि हिते आस्थान ते। चई हा बाबा। श्री राम। जीअं भजन में साम्हूं साईं हरचूराम साहिब संत ओॾे हलिया विया, संतनि खे वठी आया, मोहरे में विहायूं, भजन हलियो पए, पूरो थियो, पुछिया श्री राम। हाणे चवनि था भाई कंवरमल साईं हथ जोड़ी बीठा आहिनि, वॾा शक्तिवान सर्वकला समर्थ साईं हरचूराम साहिब। वाह 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 वाह। हुकुम कयो साईं। चई बाबा हे ॻोठ जा पंच आया आहिनि असां सां गॾु, इहे चवनि था त भगत कंवरमल हले। हा। चई साईं हे बंदो हाज़िर आहे, बानो हाज़िर आहे, पर हे भजन हलंदे बाबा जी तार मिली आहे अची त सख़्त बीमार आहे। चई पहिरें हिन साल मौत असां ज़ामिन। चई मालिक हो साईं। हलिया आया शहपुर, हलिया आया। हाणे संतनि खे राह जो भजन कराइणो। हाणे भगत साहिब अचे त हज़ारे ख़ल्क जाॾे हेॾो वञो त उहो भंडारो त साईं वाणको धंधो कंदा हुआ, नाले में दरबार गदी ते वेठल हुया पर तमाकू जो, त साईं खे भंडारे में विहायूं। साईं हरचूराम खे पंचनि, साईं तव्हां भंडारे में रहो, बसि बरकत पवंदी, थोरे में घणो थींदो। श्री राम। साईं भगत साहिब राह जो भजन कयो, भगत साहिब खे पेर घुमाए आया। साईं भंडारे जी कोठी ते पेर घुमायो, भजन सॼी राति हलियो। सुभाणे थी त मोकिलाइण लॻा। साईं हाणे जीअं आज्ञा ॾियो। चई बाबा हे जेको भंडारे में पेर घुमायो उहे दाणा त पूरा थियनि न। साईं जी नज़र कई त हिन पिया बि थोरा दाणा आहिनि। चऊं हाणे जीअं संत चवंदा। ॿी राति भजन हलियो, उहो हेॾी ख़ल्क खाए पई ॾींहुं राति। 3 ॾींहं साईं हाणे आज्ञा ॾियो। चई बाबा हे दाणा त पूरा कयो न। साईं चुप कयूं। 3 राति बि थी, सुभाणे जो थियो, वरी मोकिलाइण लॻा। चई भगत असां ना किथे था कयूं त हे पंहिंजा जेके दाणा पोइ संतनि खे चवणो पियो साईं जे साईं तव्हांजा हिते चरना आहिनि, इहे दाणा मां किथे कंवर किथे पूरा करे सघंदो। इहे ॿिए ॾींहुं अखर चयूं। चए चङो भला हीअ राति रहो, पोइ 3 रहिया, हीअ राति रहो, पोइ हे दाणा पूरा थींदा, सुभाणे तोखे मोकिलियो। सदके साईं। सर्व निधान जाकी दृष्टि मां। श्री राम।
ॿी कथा साईं सामाणाराम साहिब खुल में था। हा, बाबल साईं कोठींदा आहिनि, उनजो भोपाल आस्थान आहे, इंदौर में आस्थान अथनि, कमल देव रहे थो, उते बि प्यारो हिकिड़ो रहे थो उन आस्थान ते भाई श्री राम। त सामाणाराम साहिब ते नवरोज़ा 40 जा नवरोज़ा थींदा आहिनि, पहिरियां 9 ॾींहं नवरोज़ो थींदो आहे। हा, 40 ॾींहंनि में 40 जेको रखिबो आहे, पोइ उहो पंच मल्हाईंदा हुआ 9 ॾींहं मेलो। पोइ पंचनि चयो साईं सामाणाराम साहिब खे उहे हवाई सफ़र कंदा हुआ, हवाई मान उड़ान उड़ंदा हुआ, पोइ सवारी जो सफ़र न, इहा शक्ति हुई। ऐं 3 मील परियों दुकान हुई, हुते पुट ऐं पीउ पाण दुकान हलाईंदा हुआ। श्री राम। चई साईं भगत साहिब वॾे जे लाइ उनखे घुरायूं, चई सदाईं, चई साईं उनखे मनाए अचो, चई हा। बसि हुते पहुची विया भगत साहिब, बाबा पंचनि जो रायो आहे त भगत साहिब जे नचनि 9 ॾींहंनि में। चई साईं जेकॾहिं तव्हांजो हुजे त मां हाणे हाज़िर आहियां, पर पंचनि जो त उहे पंच अचनि न। चई हा हा। उते पहुता, पंचनि खे चयूं बाबा तव्हांजो कमु आहे त तव्हां बि हलो न। साईं पंच आया, श्री राम वेनती कयूं। 3 ॾींहं जो प्रोग्राम साईं जन जो थियो, 9 रोज़ा साईं उते आया। उते बि उन्हनि पंचनि ईअं कयो, छो जो हे बि वहिंवारी हुया, हिन जी गद्दी कान्हे, हुनजी त गद्दी हुई, पर दरबार मां पाण गुरनि जो मेलो थियनि 3 ॾींहं त भंडारे मां खाइनि न, खाइनि पंहिंजो। तो संगत चए साईं असां हेॾे भंडारे में अचूं, मेले में अचूं, तव्हां गद्दी ते वेठल आहियो, तव्हां भंडारे में न खाओ। त पोइ उन्हनि जे घणे चवण ते हिकिड़ो वेलो भंडारे मां खाइनि, उन वक़्त जा सवार के उन में विझनि, जंहिं में आनक जी बि रोटी न थिए शायदि। श्री राम। हा, वॾियूं जूं शक्तियूं आहिनि, काथे ॿाहिरि वञणो, उनजो पाणी बि न पीअणो। पोइ श्री राम, श्री राम। त साईं आया, भाई सामाणाराम साहिब खे कोठी में विया आहिनि। चई साईं हाणे हे तव्हां भगत साहिब खे वॾे साईं खे पेर घुमाए छॾियो। साईं 1 राति हलियो, 2 राति हलियो, 3 राति त मञियल ई हुया। 4थे ॾींहुं मोकिलाइण लॻा त सामाणाराम साहिब चवंदो साईं उहो दाणा त पूरा थियनि। हाणे भगत साहिब खे ॿियो वेलो छड़ो कराए विझे त माण्हुनि जो ॾेवालो निकिरी वेंदो, चाहे पंहिंज हुजे। इहा स्थितियूं एॾा धन काथे आहे। श्री राम। पंच ते मोदी मूं कमु कनि, या दिगंबर सेठ को मनाईंदो त बि पंच जॾहिं गॾु ईंदा साईं सां तॾहिं मञींदा, छो जो उहो धन मां ख़र्च करे वेंदो पर शेवा न करे सघंदो। सैकड़े माण्हू जेके हलंदा त पंचायत जो जेकॾहिं सेठ खे बि साथ न हूंदो त या अलील ग़रीब कोई मनाए, या पंचायत या दिगंबर सेठ, ॿियो कोई मनाए न सघंदो भगत साहिब। श्री राम। त चई चङो साईं रहूं था। 4थो ॾींहुं गुज़रियो, 5 ॾींहं चई बाबा दाणा त पूरा कोन थिया। कंदे कंदे 8 रातियूं गुज़रियो, बसि उहो दाणा पूरा कोन थिया। उहो साॻियो शब्द जेको भाई कंवरराम साहिब चयो, त उहो वॾनि जो ॿुधल जेको चई साईं जेसिताईं तव्हांजा चरण अंदरि आहिनि इहे दाणा मां हे बंदो काथे खुटाए सघंदो। चई चङो भला हीअ राति रहो। पोइ 9 ॾींहं संतनि तो मोकिलायो। सर्व निधान जानकी दृष्टि मां। श्री राम। ईअं खणंदा वञो मिसाल त अनेक आहिनि संतनि जा पूर्व लिखे का लहणा पाए। पर जिन खे इहो भाग में अहिड़नि संतनि जो संग हुजे। गुरु अर्जन देव महाराज ने संगत पई दर्शन करण वञे, विच में हिकिड़ो सिख हुयो, उनजो न्याणी जो कार्ज हो, त कोठी मिठाई जी भराए रखी आहे। पर हाणे अहिड़ो कोई सिस्टम हुयो जेसिताईं बारात अचे उन जे लाइ जॾहिं निकिरे मिठाई तॾहिं, न त पोइ इस्तेमालु थींदी। त उहा सुभाणे जो बारात अचणी, हे सिख संगत राज अची वई त हुन कोठी खोलाए करे उहा मिठाई संगत खे खाराई। त घरवारी चएसि त हे त अपशगुन थियो, असां हमेशह हीअं थींदो आहे। चई बाबा हे ई मुंहिंजे लाइ बारात आहे, सतगुरनि मोकिली आहे, गुरु महाराज ते रख भलाई थींदी। चई कीअं जल्दी एॾो कमु तयारु थी सघंदो, सुभाणे बारात अचणी आहे। चई भली थींदी। पोइ उन संगत खे सॼो खाराए करके बसि थोरो कड़ो ॾेई छॾियईं। सुभाणे जो ॾिसे त ओतिरी जो ओतिरी पई आहे। इहो तव्हां साहिब आहे, हाणे भरोसे जी मज़बूती हुजे। श्री राम। सर्वनिधान जानकी दृष्टि माए, पूर्व लिखे का लहणा पाए। श्री राम। श्री राम। सब कुछ तिसका वो करने जोगो, सब कुछ तिसका वो करने, सब कुछ तिसका वो करने जोगो, सब कुछ तिसका ओ
तिसका ओ करने जोग, सब कुछ तिसका तिस बिन दूसरे हुआ न होग, तिस बिन दूसरे वादू सब कुछ हाथ से बिन दूसरे हुआ न होग, तिस बिन दूसरे हुआ न, सब कुछ तिसका ओ करीने जोग, सब कुछ तिसका ओ करीने जोग, तिस बिन दूसरे हुआ न होग। तिस बिन दूसरे हुआ न होग, सब कुछ तिसका वाला, सब कुछ तिसका, सब जड़ी उन्हीं जो ठाहियला, करन जेकी ठहियला, कारण उन्हीं जो कारण सिर्फ एक है, दूसरा ना ही कोई। नानक तस बलहारणे श्री राम, जल थल जल में थल में मन धरती ते, महियल मही में धरती में, मही मानो धरती, महियल सोए धरती जे अंदर जे कख जे हेठों लखा, कख जे हेठों जाते तूं ॾिठो आहिनि जे हेठों अलाए छा छा पियो आहे, प्रभु बहितर थो ॼाणे। कई धरतियूं ड्रहियूं ठहियूं, कई शहर गर्क थिया, कई हेठों छा छा पियो आहे। श्री राम तिस बिन दूसर हुआ न होग, नोनी खां छा ॿियो कोई आहे न थींदो। इन जे लाइ अहिड़े परमात्मा खे जंहिंजे इच्छा सां सभु कुझु थिए, जप जन सदा सदा दिन रहनी, वागुरु जप जन सदा सदा दिन रहनी, हा जप जन सदा सदा, ओ वाह वाह जप जन सदा सदा दिन रहनी, सदाई सदाई प्रभु खे जपण या हल्की ॻाल्हि न आहे। साहिब केॾो वॾो दिलासो ॾियनि था। हा जप जन सदा सदा दिन रहनी, जप जन सदा सदा दिन रहनी, सदा दिन रहनी, ओ सब ते ऊच निर्मल करणी, सब ते वावा, सब ते ऊच निर्मल करणी, जप जन सदा सदा दिन रहनी, सब ते ऊच निर्मल करणी, जप जन सदा जप जन सदा। संतन वेली छा कयो? जंहिं बि संतन जप जन सदा सदा दिन रहनी, और सब ते ऊच, सभिनी खां ऊची अहिड़ी करणी, निर्मल इह करणी, हृदय में नाम खे जपे करे जेको तूं कर्म कंदे, वॾो ज्ञान इहो आहे। ब्रह्म ज्ञान ही ज्ञान है। प्रभु जो ज्ञान हृदय में रखी करके उनखे यादि रखी, श्री राम तूं जेको कर्म कंदे उहो गीता जो आधार यज्ञ बणिजी वेंदो, उहो जेको कर्म कंदे उहा भक्ति बणिजी वेंदी। श्री राम तंहिंजे लाइ पर हाणे जेकॾहिं असांखे इहा शइ खपे, कर कर पाज सिकऊं नाम दिया हो, कर कर पाज सिकऊं नाम दिया, कर कर पाज जिसको नाम दिया, कर कर पाज पाज से नाम दिया, कर कर पाज से
सो जन निर्मल थिया हा सुखमनी सुखंगत प्रभु नाम भगत जना के मन दसराम हाँ सुखमनी वाला श्री राम कर कृपा जिसको नाम दिया जंहिं ते कृपा करे उन्हीं खे नाम मिले बाबा पाण ते त थी पई आहे न कीअं भाई पाण ते त थी पई आहे नानक सोजन निर्मल थी आहे पर उन कृपा खे असां बणाए रखूं थी त वई आहे त असां उन नाम खे हृदय में जपे करे जेको कर्म कंदासीं त अहंकार न थींदो उहो निरंकारी कमु थी वेंदो भक्तिमय थी वेंदो वञी प्रभु सां मिलंदासीं श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम रामकृष्ण भगवान